अॼु असां सिंधी विभाग MA फाइनल जे पेपर 7th B महाकवि किशनचंद बेवस जे स्त्रीअ बाबति बेवस जा वीचारनि जे बारे में पढ़ंदासीं। ज़ात वहदत खे अची जो शौक़ु थियो इज़हार जो, हुस्न हिरखाइण लाइ पहिरियों पाण चोलो नार जो। बेवस खां अॻु सिंधी शाइरनि जी नज़र औरत जे हुस्न ऐं शबाब ते ई वई। संदसि वासिंगी वारनि, अनाड़ी गिलनि, याकूती चपनि, मोतियुनि जहिड़नि ॾंदनि, पतली कमर, नाज़नि नखरनि वग़ैरह ॾांहुं ई वई। उर्दू ऐं पारसी शाइरनि सां बि लॻभॻि साॻी हालत हुई, पर बेवस औरत खे ॿिए नज़र सां ॾिसे थो। हू खेसि धीअ, भेण ऐं माउ जे रूप में ॾिसे थो ऐं साॻिए वक़्तु संदसि महबूबा वारो दिलि छिकींदड़, बेचैन कंदड़ रूप बि कोन थो भुलाए। बेवस स्त्रीअ खे अथाह आदर जी नज़र सां ॾिसे थो ऐं उहो आदर श्रद्धा ऐं भक्तीअ जो रूप थी इख्तियार करे। औरत सूंहं, कोमलता ऐं मर्म जो मुजस्सिम आहे। औरत सिर्फ़ नाजुक नफ़ीस न आहे, उहो शक्तिअ जो भंडार आहे। मर्द औरत बिना नामुमकिन आहे। स्त्री पुरुष खां सवाइ अपूर्ण आहे। बेवस हिकु लासानी कविता स्त्री लिखी आहे। ॾेखारे थो त आदि पुरुष खे मोहबत जी ज़रूरत पवे थी त हुन जे अंदर जा असीम सोभिया निकिती आहे, उनखे हू पाण मां प्रगट करे नारीअ जो रूप ॾिए थो। ईअं पुरुष मां प्रकृति पैदा थिए थी। हीअ स्त्री, हीअ प्रकृति निहायत ई सुंदर आहे ऐं उनखे ॾिसंदे ई पुरुष मथसि मोहित थी पवे थो। रचींदड़ पंहिंजी रचना खे ॾिसी बेख़ुद थी पवे थो। दीद खे दीदार मिले थो ऐं दीदार खे दीद, ॿिन्ही खे हिक ॿिए जी ज़रूरत आहे। कवि लिखे थो, पुरुष प्रकृति ठही ज़ाती सफ़ाईअ मां विया, थियो तमाशो तुर्त ज़ारी दीद ऐं दीदार जो। थी नसीमी हीर ज़ारी मोहबती मुखड़ियूं टिड़ियूं, वसूल जो वारो वरियो थियो सिलसिलो संसार जो। भला स्त्रीअ में एतिरी कशिश छो आहे? उन जो जवाबु कवि हीअं ॾिए थो, पलटजी पियो प्रीत जो पीपो जाद त हिकु तरफ़, थियो खजानो मन जनानो इश्क जे इसरार जो। सूंह जे सोने मणे में मर्म जो मोती पड़ियो, कम नज़ाकत दार थी वियो वसूल जी इंज़ार जो। राम हुजे या कृष्ण, ईसा हुजे या मोहम्मद, गौतम हुजे या गांधी, सभु स्त्रीअ जी ई पैदाइश आहिनि। मिड़ई संसार जा अवतार, महात्माऊं, कलाकार, वीर पुरुष, दुनिया जा मिड़ई दीपक, सभु स्त्रीअ जे पेट जी ई पैदाइश आहिनि। कवि लिखे थो, ॾेह जा रोशन ॾिया थी पाण पैदा करे, थी अंधारो गुम करे अज्ञान जे अंधकार जो। हिन सॼी कविता में बेवस हिकु सवाल थो पुछे त ॿार जा मुहांडा अक्सर करे पिता जी सूरत सां छो मिलंदा आहिनि। जवाब पाण थो ॾिए, गर्भवती गर्भ में धारे पतीअ जी मूर्ति, ॾिस पिता सां थो मिले अक्सर मुहांडो ॿार जो। स्त्रीअ खां ई हस्तीअ जी हलचल संसार जो कारोबार हले थो। स्त्रीअ जा अनेक रूप आहिनि, हूअ माउ हुजे या महबूबा, हर रूप में हूअ जीवन जे जस जी हक़दार आहे। हूअ क़ुर्बानीअ जो पुतलो आहे। हूअ ई जिस्म खे काठियुनि वांगुरु ॿारे मर्द लाइ ताम थी तयारु करे। औरत ॿुढी थी वञे, संदसि शारीरिक शक्ति क्षीण थी वञे त बि शेवा कार्य जारी रखंदी आहे। पर तस्वीर जो ॿियो पासो बि आहे। स्त्रीअ जे करे ई विश्वामित्र जहिड़ो महाऋषि जप तप जे कोट तां किरी पियो। केतिरियूं त लड़ायूं लॻियूं आहिनि स्त्रीअ मथां। सीता जे करे ई राम ऐं रावण जी लड़ाई लॻी। द्रौपदीअ जे करे महाभारत जी लड़ाईअ में खून जूं नदियूं वही उथियूं। सती पद्मणीअ जे करे ई अलाउद्दीन खिलजी चित्तौड़ ते कायो। सीता, द्रौपदी या पद्मणी मिड़ई सतियूं हुयूं। संदन सीता जे कोट ते कंहिं बि जीत न पाती, पर उन्हनि जे करे ई हज़ारनि लखनि जान जी आहुति ॾिनी। इहा नारी हिकु अनोखे बारूद सां भरपूर आहे। बारूद उहो जो पाण बि ॿरे
थो ऐं ॿियनि खे बि ॿारे ख़त्म थो करे छॾे। अहिड़े ख़तरनाक बारूद लाइ बेवस जे ख़्याल मुजिबि हिकु महदूद ऐं महफ़ूज़ जॻह ज़रूरी आहे। खेसि उघाड़े तमाशा गाह में नुमाइश जी चीज़ बणाइणु ग़लति आहे, जंहिंमें ॿारण ऐं ॿरण जो जोग थो बारूद रहे। आहे उन लाइ उहा जाइ जा महदूद रहे। बेवस नारीअ खे साहित्य में इज़तदार दर्जो अता कयो आहे। बेवस जे शहर जे शाइक़नि जूं दिलियूं ऐं दिमाग़ मुअत्तर थिया। सुंदरता ऐं पुॼारियुनि खे सिकूं मिलियूं। आदर्शवादियुनि खे आदर्श मिलियो आहे। बेवस स्त्रीअ जो आदर कयो आहे। बेवस अॻियां लिखे थो त क़ौम जे वाधारे जो मदार बि स्त्रीअ ते आहे। हिन में लिकल जोर आहे। जे हूअ उन जोर जी आजमाइश करे त मर्द लॼी थियनि ऐं संदसि मर्दानगी जोश खाए। स्त्री शक्तिअ जो भंडार आहे। संदसि शक्तियूं साम्हूं के बि किला सालिम रही कोन सघिया। संदसि पवित्र नज़र जी शक्ति बुराईअ खे नास करण लाइ बसि आहे। असांजा शास्त्र शाहिद आहिनि त जिन जिन वॾनि ऋषियुनि मुनियुनि खे पंहिंजे भक्तीअ ते घमंड हो, नारीअ तिन जो घमंड चूर चूर करे छॾियो। मेनका, अप्सरा, कणव ऋषिअ जे घमंड जो ख़्याली किलो हिकु नज़र सां ढाहे छॾियो। कवि बेवस नारीअ जी सुंदरता लाइ कुझु तशबीहूं ॾिनियूं आहिनि, जेके पढ़ंदड़ या ॿुधंदड़नि जे दिलि में को बि ख़राबु वीचार पैदा नथियूं कनि। हुस्न सां हयाउ बि हुजे त हुस्न में इज़ाफ़ो अची वञे थो। जहिड़ो सोन जे मणे में मोतीअ जी ज़रूरत ते मोती जरींदड़ विंजार जे कम जी साराह थो करे, त वाह जे कम जी नज़ाकत अथसि। उहो विंजार आहे परमात्मा, जंहिंजो हर कम में हथु आहे। बेवस नारी सुंदरता सां गॾु संदसि सीरत जो चित्रण बि नए ढंग सां कयो आहे। हिन जे अखियुनि में लुड़क मगर मुंहं में मुड़क आहे। हूअ कंवल जे गुल ज्यां पवित्र आहे। शक्तिअ जी खाण पवित्रताईअ जो मुजस्सिम लज हयात जी मूर्ति आहे। कवि लिखे थो, बेवस ऐं अबला नाहीं तूं लेकिन महाबली, हथियार खां सवाइ तूं हथियार स्त्री। बेवस स्त्रीअ खे आगाह कयो आहे त पवित्रताई ही स्त्री जातीअ जो गहणो आहे। ॿार जी शिकिल पीउ सां छो थी मिले, तंहिंजो मनोविज्ञानिक कारण ॿुधायो अथई। परमात्मा खे जॾहिं सृष्टि रचणी हुई, यानी सृष्टिअ जी रचना में पंहिंजो सही रूप ॾिसणो हो, त हिन पहिरीं नारी रूप यानी प्रकृति पैदा कई ऐं पोइ पुरुष। तंहिंखां पोइ सॼी काइनात पैदा थी। न त उन खां अॻु परमात्मा निराकार हो, वैदत रूपी यानी हिकिड़ो ऐं अकेलो हो, जाती रूप हो। अलाउद्दीन खिलजीअ पद्मणीअ में बुरी अखि रखी। हू चित्तौड़ त जीते सघियो, पर राणी पद्मणीअ जे 7 रूपी किले खे न जीते सघियो। हिते इतिहास मां हवालो ॾिनो अथई। पद्मणी पाक दामनीअ जो पलव छॾण एवज़ जीअरे जलण क़बूल कयो। माउ जे सीने में ॿार जे लाइ लहरूं ई थियूं पैदा थियनि। नारी माउ जे रूप में औलाद खे जनम खां अॻु में ई संदसि पालण ऐं निपाइण जा सुहिणा सुखदाई सपना थी ॾिसे। इन करे कवि लिखे थो, दातार जन्म ॾियण जे नए खीर जी वहाई। दातार जन्म ॾियण ते नए खीर जी वहाई। संसार में सफ़र खां पहिरीं समर अचे थो। संसार में सफ़र खां पहिरीं समर अचे थो। अॼु एसि ताईं, सुभाणे अॻियां।